अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलतपुर सफ़न में शहीद अफ़सर लुंड जे बेरहमाने क़त्ल ऐं कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जीअं सिंध क़ौमी महाजून दौलतपुर सफ़न तरफ़ां प्रेस क्लब दौलतपुर सफ़न अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी नज़ीर डारी, फ़क़ीर हकीम लाखो, रशीद ओठो, सावण उनड़ ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त खैरपुर नथन शाह वासी क़ौमी कारकुन शहीद अफ़सर लुंड खे टंडो अदम में बेदर्दी सां क़त्ल कयो वियो ऐं हिन महिल ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। हिननि वधीक चयो त शहीद अफ़सर लुंड जे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचाए शहीद अफ़सर लुंड जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।